सस्ती बिरयानी भी दोस्तन के खारायूं। ऐसे नचो यार, कसम चाचा परे यार। टिकटॉक ते मशहूरी माणींदड़ चाचा बबलू जे नाले सां कासमाबाद में एक बिरयानी रेस्टोरेंट खुलियो आहे। अचो त तव्हांखे उते जी बिरयानी बि ॾेखारियूं त कहिड़ी टेस्टी आहे ऐं मामा बबलू सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। असांजा जेके बि दोस्त ईंदा पोइ घणा वरी चवंदा त हलूं बिरयानी खाइण। त मां चयो त दिलि में सोचियुमि त मां चयो हाणे असां पंहिंजी छो न खोलियूं जो हेतिरो पंधु असां 11 नंबर सां वञूं त असां सस्ती बिरयानी बि दोस्तनि खे खारायूं ऐं चांहि बि सुठी ॾियूं जो अहिड़ी हैदराबाद में चांहि न हुजे। त हिते असांजे कासमाबाद जे इलाइक़े में असां पंहिंजी होटल खोली आहे ऐं इन्हनि खे असांजा दोस्त ईंदा बिरयानी खाई वेंदा, चांहि पी वेंदा ऐं ख़ुशि थी असां वटि अचनि, असां सां मिलनि ऐं अचे बिरयानी खाइनि, असांजी चांहि पीअनि त असांजी बि दिलि ख़ुशि थींदी। जीअं त भैया असांजे कासमाबाद में का बि सुठी बिरयानी न हुई, सो लतीफ़ाबाद या शहर जी साइड बिरयानी मिले पई। त बहितरीनु चिकन बिरयानी असां खणी आया आहियूं बबलू रेस्टोरेंट ते। इनशाला तव्हां बिरयानी खाईंदा तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। कासमाबाद जी जेके बि रहवासी आहियो असांजे बबलू रेस्टोरेंट जी हिकु दफ़ो बिरयानी खाईंदा त इनशाला तव्हां बार बार ईंदा। हितां जी चांहि हिकु दफ़ो पींदा इनशाला तव्हां बार बार ईंदा। ऐं असांजो दोस्तनि खे पैगाम इहो आहे त जंहिंखे बि अगरि वीडियो ठाहिणो आहे, सेल्फी ठाहिणी आहे, टिकटॉक वग़ैरह शौक़ु रखनि था त उहे अची असां सां टिकटॉक ऐं वीडियो बि ठाहे सघनि था। वॾी महिरबानी। बबलू त असां दुकानु खुलियो आहे तॾहिं खां ॿुधोसीं दुकानु खुले पियो, दुकान में हाणे ॿुधो पियो उहो बबलू खुले पियो हले छा आहे बबलू, जेको थो चए बबलू किथे आहे ख़बर ई कोन्हे, पर हाणे ख़बर पई आहे त बबलू बिरयानी आहे। तो अल्लाह बबलू बिरयानी खे कामयाबु करे। चाहे बबलू जी महिरबानी आहे जो पंहिंजे औलाद लाइ हिकिड़ो बहितरीनु कारोबार खोलियो अथई। असां जेको अछो कपिड़ो पातो आहे कासमाबाद जे वापारी जे हिसाब सां पातो आहे। ईअं ई कासमाबाद जे बिज़नेस फोरम जो हर मेंबर मां सम्झा थो तरक़ीब कंदो, कारोबार बि कंदो। ऐं स्पेशली सोशल मीडिया जो तमामु वॾो नालो बबलू चाचो, बबलू जेको नालो मशहूरु हो ऐं कासमाबाद में खोलींदो, चवंदो हर कंहिंखे त मुंहिंजो कारोबार कासमाबाद आहे। हमेशह सोशल मीडिया ते पंहिंजे महिमाननि जूं पंहिंजे जेके अचनि था उन वाह माना ख़िदमत करे थो। ऐं इहो ई नालो मां सम्झां थो कासमाबाद जे कारोबार जो नालो आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां आहियां तव्हांजो अशफाक अली चांडियो। दोस्तों तव्हांजे पंहिंजे शहर हैदराबाद कासमाबाद में बबलू रेस्टोरेंट ओपन थी चुको आहे, जंहिंजी लोकेशन आहे कासमाबाद पकोड़ा स्टॉप बैंक अल हबीब जे बिल्कुलु साम्हूं। हिते तव्हांखे मिलंदी बबलू बिरयानी, बबलू बर्गर, बबलू बारबेक्यू ऐं बबलू ब्रोस्ट। उन सां गॾु तव्हांखे मिलंदी दूध पती चांहि। अचण न विसारींदा बबलू रेस्टोरेंट ते हैदराबाद कासमाबाद में।